अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां सर ज़ुल्फ़कार अली। SST जनरल कैटेगरी BPS 16 लेक्चरर सिंधी BPS 17। हाणे इन्हनि जी जेका टेस्ट आहे उन्हनि में जेके टेस्ट में क्वेश्चन ईंदा आहिनि उहे असां कढिया आहिनि। मक़सदु इहो आहे त हाणे टाइम थोरो आहे, टाइम थोरो हुजण जे करे जेको आहे टू दी पॉइंट असां जेको आहे मटीरियल कढियो आहे, जेके क्वेश्चन तक़रीबन 80% ईंदा रहंदा आहिनि। हाणे उन्हनि में ॾिसो शागिर्द हूअं त किताब जाम पढ़ंदा आहिनि, मिसाल तौरु 50 किताब पढ़ी थो वञे, 20 किताब पढ़ी थो वञे जॾहिं टाइम हूंदो आहे। हाणे डेट निकिरी चुको आहे ऐं शेड्यूल अची चुको आहे। हाणे असांखे छा करिणो आहे त असांखे पास्ट पेपर ॾिसी उन्हनि जे मद्देनज़र रखी मटीरियल खे कढी उन मां पढ़णो आहे। हाणे मां इंशाअल्लाह तव्हां सां जेको आहे रोज़ मुखातिब थींदुमि हर लेक्चर में, तव्हांजे लाइ मां नयूं शयूं इंशाअल्लाह खणी ईंदुसि, तव्हांजो साथ हुजे। हाणे जेको पहिरियों असांजो सुवालु आहे, सिंधी शाइरीअ में मदाह जो बानी सरफराज़ मियां सरफराज़ आहे। हाणे ही जेको क्वेश्चन आहे इहो ऑलरेडी सिंधी SS में बची चुको आहे ऐं SST जनरल कैटेगरी में बची चुको आहे। मीर अब्दुल हसन सांगी कलकत्ते में जाओ, इहो 2018 वारे जेका सिंधी लेक्चरशिप पोस्ट हुई BPS 17 में उन में आयो आहे। डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो जो लक़ब शम्सुल उलमा आहे। हीअ जेका हीअ टेस्ट गुज़री हुई जेका पोस्टपोन थी आहे उन में भी जेको अची चुको हो SST BPS 60 जे जनरल कैटेगरी में। फ़कीर मोहम्मद आजिज़ बहार तहज़ाब जो किस्सो आहे। किंजर लफ़्ज़ जी माना आहे घणाई जजो। चोटियो दर नसीम खरल जो मशहूर अफ़सानो आहे। मिर्ज़ा कलीच बेग 461 किताब लिखिया आहिनि। काज़ी कादन बैत जो शाइर हो। मीर अब्दुल हसन सांगी जो मज़ार बिरशाह में आहे। उहे ॾींहं उहे शींहं पीर अली मोहम्मद राशिदी लिखियो। लुत्फ़ लतीफ़ दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियल आहे। सैयद साबित अली शाह मरसे जो बानी सम्झियो वञे थो। महिरबानी।